जो होगा देखा जाएगा, 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 जो होगा देखा जाएगा। तुम्हें अपना बना बैठे, तुम्हें अपना बना बैठे, जो होगा देखा जाएगा। लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा। कभी दुनिया से डरते थे कि छुप छुप याद करते थे, कभी दुनिया से डरते थे कि छुप छुप याद करते थे, कि छुप छुप याद करते थे, कि छुप छुप याद करते थे। लो अब पर्दा हटा बैठे, लो अब पर्दा हटा बैठे, जो होगा देखा जाएगा। लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा। लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा। दीवाने बन गए तेरे तो फिर दुनिया से क्या लेना, दीवाने बन गए तेरे तो फिर दुनिया से क्या लेना, तो फिर दुनिया से क्या लेना, तो फिर दुनिया से क्या लेना। तेरे चरणों में आ बैठे, तेरे चरणों में आ बैठे, जो होगा देखा जाएगा। लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा। जो होगा देखा जाएगा, 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 जो होगा देखा जाएगा। तुम्हें अपना बना बैठे, तुम्हें अपना बना बैठे, जो होगा देखा जाएगा। लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा। लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा। बोल राधावर कृष्ण चंद्र की जय। ओम। जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी।
ॐ कृष्णाय वासुदेवाय ॐ कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम हरे राम हरे राम हरे राम 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 हरे हरे राम राम हरे हरे श्री राम जय जय राम 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 सतनाम श्री हर वाहे गुरु 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 जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण राम राम सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम सीता राम राजा राम सीता राम राजा राम सीता राम राजा राम सीता राम राजा राम 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 सीता राम 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 सीता राम राम सीता राम 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 सीता राम सीता राम राजा राम सीता राम राजा राम बोलो सीता राम राजा राम सीता राम राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम सीता राम राजा राम सीता राम राजा राम सीता राम जय राजा राम सीता राम राजा राम राम राम
सीताराम राजा राम सीता राम राजा राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम हो राम राम सीताराम राम राम सीताराम। बोलो सियावर रामचंद्र की जय। श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर। गुरु नानक देव महाराज जन पंहिंजी वाणी में चवनि था कि हे नाम भक्तन जा प्राण आहिनि। चओ जय श्री कृष्ण। प्राणन जी तुलना चवंदा आहिनि न भाई इंसान खे अगर कुछ वधीक प्रिय आहे त उहो सभिनीनि खां वधीक अगर इंसान कंहिंसां प्यार कंदो आहे त पाण सां प्राणन सां। सतगुरु नानक देव महाराज जन चवनि था कि भक्तन जे लाइ नाम छा आहे? प्राण। अगर उन्हनि जी रसना ते नाम कोन्हे, भगवान जी याद कोन्हे, प्रभु जो नाम भगवान जी भक्ति कोन्हे त ईअं समझो उन इंसान खे प्राण ई कोन्हनि। चओ हरे राम। कबीर साहब महाराज भी पंहिंजी वाणी में चवनि था जंहिं घट नाम न उपजे, जंहिंजे घट में जंहिंजे रसना ते प्रभु जो नाम कोन्हे। ॾाढी कठोर वाणी कबीर साहब महाराज जन चई आहे, फूट मरे जन सोए। उन जो जीवन कहिड़े भी कम जो ना है। फूट मरे जन सोए। चओ हरे राम। एडी नाम जी उन्हनि महिमा गाई आहे तॾहिं सतगुरु पंहिंजी वाणी में चवनि था छाता चवन भाई। नाम मिले ता जीवा, नाम मिले, नाम मिले, नाम मिले ता जीवा, नाम मिले, नाम मिले, नाम मिले ता जीवा, नाम मिले, नाम मिले, नाम मिले ता जीवा, नाम मिले ता जीवा, नाम मिले, नाम मिले, नाम मिले ता जीवा, नाम मिले, नाम मिले। विसर नहीं दातार अपना नाम दे हो, विसर नहीं दातार अपना नाम दे हो। गुण गावा दिन रात नानक चाहो ए हो, गुण गावा दिन रात नानक चाहो ए हो। नाम मिले ता जीवा, नाम मिले, नाम मिले, नाम मिले ता जीवा, नाम मिले, नाम मिले। नाम मिले ता जीवा, नाम मिले, नाम मिले, नाम मिले ता जीवा, नाम मिले, नाम मिले। सतनाम श्री वाहेगुरु, सतनाम श्री वाहे
सतनाम श्री वाहेगुरु सतनाम श्री वाहेगुरु नाम मिले ता जीवा नाम मिले जी नाम मिले ता जीवा नाम मिले ता जीवा नाम मिले नाम मिले नाम मिले ता जीवा नाम मिले नाम मिले ता जीवा नाम मिले नाम मिले नाम मिले ता जीवा नाम मिले सतनाम श्री वाहेगुरु सतनाम श्री वाहेगुरु विसर नाही दातार अपना नाम देहो विसर नाही दातार वाह वाह अपना नाम देहो गुण गावा दिन रात नानक चाहो हो गुण गावा दिन रात नानक चाहो हो नाम मिले ता जीवा नाम मिले नाम मिले नाम मिले ता जीवा नाम मिले जी नाम मिले ता जीवा नाम मिले नाम मिले नाम मिले ता जीवा नाम मिले हो नाम मिले ता जीवा नाम मिले नाम मिले नाम मिले ता जीवा नाम मिले नाम मिले श्री कृष्ण गोविंद एक सतगुरन प्रार्थना कही आ भाई नाम मिले ता जीवा विसर नाही दातार अपना नाम देहो गुण गावा दिन रात नानक चाहो एहो सबना जिया का एक दाता सो में विसर न जाई नानक नाम मिले ता जीवा तन मन थीवे हरिया सतगुरन प्रार्थना कहिया कि हर पल नाम मिले तन मन थीवे हरिया बाग हरियो भरियो थींदो आ कीअं जेडी मल उनजी देखभाल थींदी आ रोज उनके पानी मिले त पौधा जेके हुंदा फल जेके हुंदा वो पंहिंजो पाण ई सब खिलजी वेंदा चओ जय श्री कृष्ण रोज ध्यान ॾियणो पवंदो तीअं संतन भी समझायो भाई रोज भक्ति में ध्यान ॾियणो पवंदो तॾहिं त हे जेको मन आ इहो साफ़ थींदो निरंतर भक्ति कयो अरे थोड़ी सी भक्ति एडो फल ॾींदी आ तव्हां कथा ॿुधी आ न भाई बाबा जन कई बार ये कथा ॿुधाई हिकिड़ा संत थिया जिन जो नालो हुयो छज्जू चओ जय श्री कृष्ण छज्जू भगत चवंदा उनखे भगवान जी भक्ति कंदा ऐं ख़बर तो हमाली कंदा हमाल होया हमाल के चइबो आहे भाई जेके पुठीअ ते सामान खणी करे हिक जगह तां ॿिए जगह पहुंचाइनि हाणे त खैर व्यवस्था काफ़ी वधी वई आहे कि गाॾियुनि जी व्यवस्था थी वई आहे पहिरियों केवल हमाल हलंदा चओ हरे राम संत होया पर कम छाजो हुयो हमाली जेको भी माण्हू उन्हनि खे चवंदो भाई छजू हे सामान हेॾां खणी हेॾे पहुचाए उनजो सामान पहुचाईंदा पोइ जेको माण्हू मजदूरी ॾे उन्हनि खे। त हिकु बार जी ॻाल्हि
पेड़ जे हेठों वेही करे नाम जाप करे रहिया हुया छजू भगत, ध्यान में लीन हुया। हिकिड़ो वॾो व्यापारी उन ई नगर जो, उन वटि ॾाढो सामान हुयो ऐं कुझु परे ई उन जी दुकान हुई। चओ जय श्री कृष्ण। उन ॾिठो भाई हे अमाल वेठो आहे, आवाज ॾिनो, अरे भाई हिते मुंहिंजे पासे में दुकान आहे, ॾाढो मूं वटि सामान आहे, तूं खणाए हल। चओ जय श्री कृष्ण। वो पंहिंजी मौज में वेठा हुया। उन्हनि चयो न भाई मांखे समय कोन्हे। समय कोन्हे, खाली वेठो आहियां हिते पेड़ जे हेठों वेही अलाए छा थो करे। चए थो समय कोन्हे। चई न भाई मूं वटि समय कोन्हे, तूं वञ, तूं ॿियो कोई ॻोल्ह। चई प्यारा कोई नज़र ई नथो अचे ॿियो कोई। उस जो समय आहे, गर्मीअ जो समय, तूं हल, तुंहिंजी जेकी मजदूरी आहे उहा ॿीणी वठिजां, डबल वठिजां। चई मजदूरी जी ॻाल्हि न आहे भाई, भाई हल, ॿियो कोई बि नथो नज़र अचे, मदद कर। तॾहिं छजू भगत चयो ठीकु आहे भाई, मां ज़रूर हलंदुमि, जेको बि तुंहिंजो सामान आहे मां पंहिंजी पुठीअ ते खणंदुमि, पर मुंहिंजी हिकिड़ी शर्त अथई। मंजूर आहे, मंजूर आहे। ॿुध त सही भाई, मुंहिंजी कहिड़ी शर्त आहे? चई वधि में त 4 गुना वधीक पैसा वठंदे, हा न? इहो ई त माण्हू फ़ाइदो खणंदा आहिनि न भाई। ख़बर आहे मुंहिंजे बिना कोई कमु थींदो कोन, त वधाए रेट भाई, तू 4 गुना वठिजां पैसा। चई पैसनि जी ॻाल्हि ई कोन्हे, मुंहिंजी इहा शर्त आहे कि जेतिरो समय असांजी यात्रा आहे, जेतिरो बि समय लॻंदो, अधु कलाक, कलाक, उहो मां तोखे सत्संग ॿुधाईंदो हलंदुमि। चओ हरे राम। मां तोखे कथा ॿुधाईंदो हलंदुमि, तोखे ॿुधणी पवंदी। शर्त मंजूर हुजई त ॿुधाए, पैसा मां तोखां रुपयो बि न वठंदुमि, पर जेको मां तोखे ॿुधायां उहो ध्यान सां ॿुधणो पवंदे। विच विच में पुछंदुमि भाई, ध्यान ॾींदे शर्त मंजूर अथई त ॿुधाए। चई त बढ़िया आहे, मंजूर आहे शर्त, हल भाई खण सामान। संतन सामान खयो, छजू भगत ऐं शुरू कई यात्रा। ऐं ॾाढो पासे में हुनजो दुकान हुयो। कुछ ही मिंट लॻंदा मुश्किल सां, पर संत ॾिसो वो जानबूझ के लंबा लंबा रास्ता पकड़न, सामू वारो रस्तो न पिया पकड़न, साओ करे परियों जेको ॾाढो दूर पे रस्तो उहो पिया पकड़न। वरी बार बार विच में बीह पिया रहन, चवनि पिया 5 मिंट बीह भाई, थोड़ो पाणी पियूं, 5 मिंट बीह, हे खाई वठ, 5 मिंट ॿिया बीह। तो जेको 5 मिंट बि बीहनि पिया, ओॾी महिल बि सत्संग ॿुधाए रहिया हुया। चओ जय श्री कृष्ण। शुरुआत कयूं भगवान श्री कृष्ण जी कथा ॿुधायूं, वरी राम जी जी कथा ॿुधायूं, वरी भक्तन जी कथा, सतगुरनि जी साखी ॿुधायूं। छजू भगत ॾाढी कथा उन्हनि खे ॿुधायो। कुछ मिंटनि जो रस्तो, कुछ कलाकनि जो रस्तो बणिजी वियो। चओ जय श्री कृष्ण। उस हेठ भी समझे पियो भैया हे संत आ, हे ॾाढी चालाकी न कई आ, रस्तो ॾाढो नंढो आ पर जानबूझ करे वॾो वठी आयो आ, पर ठीकु आ भाई। उन सब ध्यान सां ॿुधियो कथा, हिकिड़ी हिकिड़ी बार बार संत पुछे भी उन खां काथे पहुती कथा, तो कथा भी ॿुधाए पियो, ध्यान ॾेई करे ॿुधई कथा। चओ जय श्री कृष्ण। जेॾी महिल मंजिल आई, सामान रखियो संतन, चयो भाई हाणे मां हलां तो। तो हुन सेठ चयो कि भाई तुंहिंजी जेकी मजदूरी आ तूं वठ, बीणा पैसा वठ। चई न खपनि। चई अच्छा जेतिरा ठवई था भाई ओतिरा त वठ। चई न खपे, बस ध्यान ॾिजां, मां तोखे हिकिड़ा वचन तो चवां। चओ जय श्री कृष्ण। हरे राम। छजू भगत चयो मूंखे पैसा न खपनि, मां तोखे बस हिकिड़ो वचन तो ॿुधायां, उहो ध्यान ॾेई ॿुधजां। प्यारा, अॼु तुंहिंजे जीवन जो आख़िरी ॾींहुं अथई। चओ हरे राम। अॼु तुंहिंजे जीवन जो आख़िरी ॾींहुं अथई, तुंहिंजो समय पूरो थी चुकियो अथई। मां कथा कंदो आहियां, सत्संग कंदो आहियां, कई वॾा वॾा सेठ कथा सत्संग ते ईंदा आहिनि, मां तोखे कॾहिं न ॾिठो हुयो। मां इन लाइ त मनी वियुमि तुंहिंजो सामान खणण जे लाइ कि रस्ते भर में मां तोखे सत्संग ॿुधाईंदुमि, तोखां भक्ति कराईंदुमि, नाम जपाईंदुमि, कीर्तन कराईंदुमि। साओ करे मां लंबा रस्ता तोखे वठी आयो आहियां, छो जो मूंखे ख़बर आहे अॼु तुंहिंजे जीवन जो आख़िरी ॾींहुं आहे, तुंहिंजा प्राण निकिरी वेंदा, पर तूं घबराए न। चओ जय श्री कृष्ण।
कि साईं घबराया कि न अॼु तव्हां पाण था चओ कि आख़िरी ॾींहुं आऊं, तव्हां कोई पहुतल संत था लॻो, तव्हांजा वचन कूड़ा बि न थींदा, घबराहट कीअं न थींदी? चई तूं घबराए न, मथे जेॾी महिल तुंहिंजो हिसाब थींदो न, जीवन भर त तूं कोई कमाई कई कोन्हे, नाम त कॾहिं जपियो कोन हुई, भक्ति त कॾहिं कोन कई आहे, त तोखे त सजा ॾाढी भयंकर मिलंदी मथे। चई हा, पर तोखां पुछियो वेंदो भाई अॼु जेको तूं पुण्य करे आयो आहे, कलाक ॿ जेकी भक्ति करे आयो आहे, इन जो फल तोखे पहिरियों खपे कि जेके तूं पाप करे आयो आहे उहो पहिरियों भोगणा अथई? त ओॾी महिल तूं चइजानी कि मूंखे पुण्य जो फल पहिरियों खपे, भक्ति जो फल पहिरियों खपे। चओ हरे राम। ऐं बाक़ी कुछ उन्हनि कन में सम्झायो, चयूं बसि हाणे तूं वञ, तुंहिंजो बेड़ो पार आहे। वाकई ईअं थियो, रात भर उनखे निंड न पई अचे, छो जो संतन चई छॾियो भाई तुंहिंजा अॼु प्राण निकिरी वेंदा, घर वारनि सां ॻाल्हाइण बि नथो वणे, अधु राति जो हुनजा प्राण निकिरी विया। यमदूत आया, वठी विया मथे, हिसाब किताब थियो, ॿुधायो भाई छा छा कयो आहे? साईं जीवन भर पाप कया आहिनि, खूब धन कमायो अथई, बंगला ठातई, गाॾियूं मिली वई, सभु ऐशो आराम जा साधन मिलिया, पर कोई पुण्य न कयो अथई, कॾहिं न हिन कोई शुभ कर्म कयो आहे, न तन सां दान कयो अथई, न कंहिं ग़रीब जी सहायता कई अथई, ॾाढा बुरा कर्म कया अथई। पर हा, आख़िरी ॾींहुं जे ॾींहं जा प्राण पिया निकिरनि त हिकिड़े संत सां मुलाक़ात थी वई, त बसि हिन कलाक ॿ भक्ति कई आहे। चओ हरे राम। थोड़ी देर हिन भक्ति कई आहे। धर्मराज चयो ठीकु आहे, ॿुधाए भाई जेका तूं पाप करे आयो आहे उन्हनि जे लाइ भयंकर नरक तोखे मिलणो आहे, ऐं जेकी तूं भक्ति करे आयो आहे कलाक ॿ, उन जे लाइ तोखे कुछ पल स्वर्ग वैकुंठ जो दर्शन कराईंदासीं। चओ राम। घणा मिंट घणा कलाक कराईंदव? चई भाई हाणे हिकु ॿ कलाक तूं भक्ति खई आहे, उनजी महिमा, ठीकु आहे, तोखे महीनो भर असां वैकुंठ ॾिनोसीं। चओ जय श्री कृष्ण। हाँ, बाबा जन ॾाढी प्रेम सां ये घटना ॿुधाई, तोखे असां महीनो वैकुंठ ॾियूं था, पर भुलिजी न वञा हे पाप जेके कया अथई इन जो बि हिसाब थियणो आहे। ॿुधाए तोखे पहिरियों नरक वञणो आहे कि वैकुंठ? चओ जय श्री कृष्ण। त संतन जी ॻाल्हि यादि अची वई कि संत छा चयो भाई, पहिरियों कहिड़ो फल वठिजां? भक्तिअ जो, भक्ति जो फल तूं पहिरियों वठिजां कि साईं मूंखे तव्हां पहिरियों वैकुंठ ॾियो, मां पहिरियों वैकुंठ जो आनंद वठां, पोइ जेकी तव्हांखे सजा ॾियणी हुजे तव्हां ॾिजो। चओ हरे राम। ठीकु आहे भाई, हिनखे हेतिरे समय जे लाइ वैकुंठ मोकिलियो। वैकुंठ पहुतो त हुन वीचार कयो कि भाई कमाल आहे, जीवन भर मां पाप कया हुया, कॾहिं सत्संग ते न वयुमि, कॾहिं कथा न ॿुधी, कॾहिं कोई दान न कयो, पर आख़िरी कुछ कलाक मां भक्ति करे वती, संतन जो संग कयो, त मूंखे हेतिरो समय वैकुंठ में मिली वियो। वैकुंठ यानी छा? जाते भगवान साक्षात रहंदा हुजन, संत महात्मा भक्त रहंदा हुजन, सभिनीनि जा दर्शन थिया, थोड़ी सी भक्ति करे। चओ हरे राम। हाणे मूंखे हे जेको समय मिलियो आहे व्यर्थ न गवाइणो आहे, उन कदर करे वती, समझी वतो कि भाई जॾहिं हेतिरी सी भक्ति जी एॾी महिमा आहे, अगर मां हाणे जेको समय मिलियो आहे वैकुंठ में भक्ति करे वठां त, नाम जपे वठां त, प्रभु जो कीर्तन करे वठां त, हिते त अनेक संत महात्मा रहंदा आहिनि, हिननि जो दर्शन करे वठां त। चओ हरे राम। संतन जी ॻाल्हि यादि अची वई, उन ओॾी महिल ई भक्ति शुरू कई हुते, ऐं कथा में लिखियल आहे भाई खूब उमंग सां उन प्रेम सां भक्ति कई, ख़बर तो उनजा जेके भी पाप होया सब धर्मराज कटे छड्या, जीरो करे छड्या। चओ हरे राम। हिन भक्ति कई आ, इन नाम जपियो आ, उनखे मुक्ति मिली वई। इन ही नाम जे लाए सतगुरु चवंदा नहीं, भक्ति जे लाए चवंदा नाम मिले ता जीवा, विसर नाही दातार अपना नाम दे। प्रभु मां ताके भुलजी न वना, तांजी भक्ति न भुलजी वना, तांजो मिठो नाम न भुलजी वना, सदा सदा मुखे तांजी याद हुजे, तां सां प्रेम हुजे। हरे राम हरे कृष्ण
भजन बुधंदा आयो न भाई। बैठ अकेला दो घड़ी, कभी तो ईश्वर ध्याया कर। मन मंदिर में गाफिला, झाड़ू रोज लगाया कर। मन मंदिर में गाफिला, झाड़ू रोज लगाया कर। बैठ अकेला दो घड़ी, कभी तो ईश्वर ध्याया कर। बैठ अकेला दो घड़ी, कभी तो ईश्वर ध्याया कर। मन मंदिर में गाफिला, झाड़ू रोज लगाया कर। हाँ मन मंदिर में गाफिला, झाड़ू रोज लगाया कर। आह मन मंदिर में गाफिला, झाड़ू रोज लगाया कर। हाँ मन मंदिर में गाफिला, झाड़ू रोज लगाया कर। सोने में तूने रात गुजारी, दिन भर करता काम रहा। सोने में तूने रात गुजारी, दिन भर करता काम रहा। इसी तरह बर्बाद तू प्राणी, करता अपना आप रहा। इसी तरह बर्बाद तू प्राणी, करता अपना आप रहा। प्रातः उठकर ओ प्यारे, उसका शुक्र मनाया कर। प्रातः उठकर ओ प्यारे, उसका शुक्र मनाया कर। मन मंदिर में गाफिला, झाड़ू रोज लगाया कर। हाँ मन मंदिर में गाफिला, झाड़ू रोज लगाया कर। बार बार मानुष तन पाना, बच्चों वाला खेल नहीं। बार बार मानुष तन पाना, बच्चों वाला खेल नहीं। जन्म जन्म के शुभ कर्मों का, जब तक होता मेल नहीं। जन्म जन्म के शुभ कर्मों का, जब तक होता मेल नहीं। नर्तन पाने के लिए, उत्तम कर्म कमाया कर। नर्तन पाने के लिए, उत्तम कर्म कमाया कर। ओ मन मंदिर में गाफिला, झाड़ू रोज लगाया कर। हाँ मन मंदिर में गाफिला, झाड़ू रोज लगाया कर। देख दया उस परमेश्वर की, जिसने उत्तम जन्म दिया। देख दया उस परमेश्वर की, जिसने उत्तम जन्म दिया। सोच जरा तू मन में प्राणी, कितना है उपकार किया। सोच जरा तू मन में प्राणी, कितना है उपकार किया। प्रातः उठकर ओ प्यारे, उसका शुक्र मनाया कर। प्रातः उठकर ओ प्यारे, उसका मिली शुक्र करे गायो। मनाया कर। मन मंदिर में गाफिला, झाड़ू रोज लगाया कर। हाँ मन मंदिर में गाओ। गाफिला, झाड़ू रोज लगाया कर। बैठ अकेला दो घड़ी,
कभी तो ईश्वर ध्याया कर। बैठ अकेला दो घड़ी, कभी तो ईश्वर ध्याया कर। मन मंदिर में गाफिला, झाड़ू रोज लगाया कर। हाँ मन मंदिर में गाफिला, झाड़ू रोज लगाया कर। मन मंदिर में गाफिला, झाड़ू रोज लगाया कर। हाँ मन मंदिर में गाफिला, झाड़ू रोज लगाया कर। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। थोड़ो समय कढी करे भगवान जी चर्चा कयो, विचार कयो। जियां बजना मिलंदा आहियूं, है न, हिते त हलो संतन वाणी में लिखियो आहे बैठ अकेला, पर जेॾी महिल बजना मिलंदा आहिनि त टे जी निंदा चालू थी वेंदी आहे। चओ हरे राम, बुराई चालू थी वेंदी आहे, पराई पचर चालू थी वेंदी आहे, या संसार जी कोई भी व्यर्थ ॻाल्हियूं चालू थी वेंदियूं आहिनि। चओ जय श्री कृष्ण। ॾाढो घटि ईअं ॾिठो वेंदो आहे कि पाण में कोई मिलन त भगवान जे सत्संग जी चर्चा कर, भक्ति जी कोई चर्चा कर। काथे कोई सत्संग जी ॻाल्हि हले, काथे कोई भगवान जे प्रेम जी ॻाल्हि हले, या एतिरी चर्चा थी वञे। मां ऑडियो सत्संग ॿुधियो भाई, इहो वचन ॿुधी आयो। इहो अगरि तव्हां ॿिए कंहिंखे बि ॿुधायो था त उहो बि भक्ति आहे। चओ हरे राम। जेको असां ॿुधी था वञूं उहो ई अगरि ॿुधायूं था, चओ हरे कृष्ण, उहो बि भक्ति आहे, उहो बि सत्संग आहे। बस शर्ते पंहिंजो कुझु न जोड़नो अथव भाई। चओ हरे राम। छो जो ॿियनि ॻाल्हियुनि में असां छा कंदा आहियूं, कुझु ॿुधंदा आहियूं, कुझु ॿुधाईंदा आहियूं। चओ राम। पर सत्संग हिकिड़ी अहिड़ी मर्यादा आहे। असां बि तव्हांखे जेको सत्संग भक्ति ॿुधाईंदा आहियूं भाई, उहो सभु काथे कथा लिखियल आहे, गुरुनि जी साखी लिखियल आहे, काथे कंहिं भक्तनि जी कथा लिखियल आहे, भक्तमाल में कुझु लिखियल आहे, या रामायण जी कोई पंक्ति आहे, या भागवत जी कोई ॻाल्हि आहे। चओ हरे राम। तॾहिं ॿुधाईंदा आहियूं भाई। जेको ॿुधो उहो ई ॿुधायो। श्री कृष्ण गोविंद। हा, त बजना पाण में मिलन त भगवान जी चर्चा थे, इहा बि भक्ति आहे। अरे अगर असां कंहिंजी निंदा कंदे शर्माईंदा न आहियूं, निंदा करे वठंदा आहियूं, शर्म न ईंदी आहे, लज्जा न ईंदी आहे, त पोइ भगवान जी महिमा करण में असांखे शर्म छो ईंदी आहे? चओ जय श्री कृष्ण। सोचियो वञे, जेॾी महिल असां कंहिंसां ॻाल्हाईंदा आहियूं त बेखौफ़ थी करे ॻाल्हाईंदा आहियूं, है न, निंदा बि करे वठंदा आहियूं। हे फलाणो माण्हू ईअं अथई, हे ईअं अथई, हे हूअं अथई। त आहे त इहो बुरो कर्म, पर हिन में असांखे शर्म नथी अचे त पोइ भगवान जो जेको सच्ची वॾाई आहे, प्रभुअ जी जेकी वॾाई आहे, हुन में असां शर्म छो कयूं भाई? उहो बि बिल्कुलु बेखौफ़ थी करे भगवान जी महिमा ॻायो। मुंहिंजो प्रभु ईअं आहे, मुंहिंजा भगवान ईअं आहिनि। भक्तनि जी कथा ॿुधायो, कंहिंखे सत्संग ॿुधायो, उन ओॾी महिल असांखे शर्म छो थी अचे? चओ राम। हरे कृष्ण। जय श्री कृष्ण। कई ॼणा जेके वॾा थी वेंदा आहिनि न, वॾा यानी पद में, मान सम्मान थी वियो, काॾे वॾी जॻह ते पहुची विया, धन अची वियो खूब, पोइ उन्हनि खे भक्ति करण में ॾाढी शर्म ईंदी अथव। इहा अखियुनि ॾिठल ॻाल्हि आहे। कई अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे वॾो पद मिली वियो त पोइ भक्ति न वणंदी आहे, भक्ति में उन्हनि खे शर्म ईंदी आहे। पर कई अहिड़ा बि आहिनि जेके ॾाढे ऊचाईअ ते पहुची वेंदा आहिनि, पर पोइ बि सत्संग में हेठि वेही करे प्रेम सां भक्ति कंदा आहिनि। चओ हरे राम। तॾहिं त भक्तनि संतनि भैया भगवान खां पद घुरियो ई न आहे। पद ॾियणो ई अथव त प्रभु ॿ पद ॾियो जेके तव्हांजा ॿ चरण कमल आहिनि, बसि उते असांजो स्थान हुजे। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। जेॾी महिल रावण ते भगवान जीत कई, रघुनाथ राम जी, ओॾी महिल विभीषण महाराज खे लंका जो राज ॾिनो कि हाणे तव्हां लंका संभालियो। राज तिलक कयो भगवान।
पाण भगवान अयोध्या जो राज्य संभालियो। चओ जय श्री कृष्ण। ॾाढो भगवान प्रसन्न हुया त जेके भक्त अचन जेको घुरन पिया भगवान वो ॾेई पिया छॾन। हनुमान जी महाराज जेडी महिल आया भगवान पुछो हनुमान जी तव्हांखे कुछ खपे? तव्हांखे कुछ खपे त तव्हां ॿुधायो। लंका जो राज त मां विभीषण खे ॾेई छॾियो। तव्हां चओ त मां तव्हांखे पंहिंजो ई राज ॾियां, अयोध्या ई छॾे छॾां, तव्हांखे राज ॾियां, तव्हां राज कयो। तव्हां मुंहिंजा परम भक्त आहियो, प्रिय आहियो। हनुमान जी महाराज मुस्कुराइण लगा। चयो न प्रभु अयोध्या जो राज तव्हां ई संभालियो। अरे घुरो तव्हांखे अगर कुछ खपे त। हनुमान जी महाराज चयो प्रभु माफ कजो पर जे तव्हां खां जहिड़ो पद घुरियो तव्हां हुनखे अहिड़ो पद ॾिनो। सभिनीनि खे हिकु हिकु पद मिली वियो। भाई विभीषण महाराज खे तव्हां लंका ॾेई छॾी, ॾाढी सुंदर ॻाल्हि आहे, पर उन्हनि खे बि हिकिड़ो पद मिलियो। माफ़ कजो प्रभु तव्हां पाण भगवान आहियो पर तव्हांखे बि हिकिड़ो ई पद मिलियो अयोध्या जो। चओ जय श्री कृष्ण। पर प्रभु मां त भागन वारो आहियां कि मांखे त ॿ पद मिलिया आहिनि। चओ जय श्री कृष्ण। तव्हां भगवान आहियो तव्हांखे बि हिकिड़ो पद मिलियो पर मां वॾो भागन वारो आहियां कि मूंखे ॿ पद मिलिया। कहिड़ा? तव्हां सीताराम जी जा चरण मिली विया। चओ जय श्री कृष्ण। इन खां वॾो मुंहिंजो कोई पद आहे? मुंहिंजी शोभा ई इन जे नाले सां आहे कि मां रामदूत आहियां, मां तव्हांजो भक्त आहियां, तव्हांजो सेवक आहियां। चओ जय श्री कृष्ण। जेडी महिल हनुमान जी महाराज लंका वया न सा सभिनीनि कथा ॿुधी आहे। रावण उन्हनि खे पकड़े वरितो। रावण छा पकड़े सघंदो? पाण ई पकड़ाजी आहे, पाण ई हुनजे हथ में अची विया। त रावण पुछियो कि तूं केरु आहे? मां कई वानर ॾिठा आहिनि पर तूं जहिड़ो न ॾिठो आहे। तूं आहे केरु? पंहिंजो परिचय ॾे। चओ जय श्री कृष्ण। परिचय पुछियो त उते लिखियल आहे। हनुमान जी महाराज भी विचार करण लगा कि भाई इन पुछियो मां केरु आहियां। चओ जय श्री कृष्ण। वाकई मुंहिंजो परिचय छा आहे? अगर मां चवां मां पवन पुत्र आहियां त इहो त मुंहिंजो कोई परिचय ई न आहे। मां पवन पुत्र खां पहिरों बि कोई हुयो। मां चवां मां अंजनीअ जो पुत्र आहियां त उन खां पहिरों बि मां कंहिंजो पुत्र हूंदुमि। इहो त मुंहिंजो पक्को कोई आइडेंटिटी न थी, मुंहिंजो कोई परिचय न थियो। तूं आहे केरु? रावण पुछियो बार बार तूं केरु आहे? ॿुधाए तूं केरु आहे? तुंहिंजो परिचय छा आहे? कीअं तुंहिंजी पहचान थिए? चओ जय श्री कृष्ण। तॾहिं हनुमान जी महाराज हुननि ॾाढो सुंदर जवाब ॾिनो। चयो कि मां राम जो दूत आहियां, मां राम जो सेवक आहियां। इहो ई मुंहिंजो असली परिचय अथई ऐं इहो ई परमानेंट परिचय अथई। चओ हरे राम। इहो ई मुंहिंजो परिचय अथई। मां मूंखे केवल एतिरो ई सुञाणजा कि मां राम जो दूत आहियां, मां राम जे दर जो सेवक आहियां, उन्हनि जे चरणनि जो सेवक आहियां। बस इहो ई मुंहिंजो परिचय अथई, ॿियो कोई मुंहिंजो परिचय कोन्हे। हा तूं पुछियां कि राम केरु आहे त मां तोखे पूरी रामायण ॿुधायां, सभु कुझु उन्हनि जो परिचय ॿुधायां। पर तूं पुछियो आहे तूं केरु आहे त मां केवल एतिरो ई आहियां कि मां उन्हनि जो सेवक आहियां। बस चओ हरे राम। इहो मुंहिंजो परिचय आहे। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। तो हरि जी वडाई में असां काथे भी पोइते न हटूं भाई। भगवान जी महिमा में, भगवान जी भक्ति में ऐं निरंतर रोज भक्ति क्यों। तव्हां त भाई रोज भक्ति कंदा आहियो। चक्रवाटा जी साध संगत जी जेके नित्य नेम निभाइनि था। असांजा वॾा बाबा जन बाबा आनंद राम साहिब जन चवंदा नेम कंदे कंदे भक्त खे प्रेम थी वेंदो आहे। चओ जय श्री कृष्ण। ऐं प्रेम करण कोई मजाक ॻाल्हि न आहे, ॾाढी ऊंची शइ आहे प्रेम करण। उहो कीअं थींदो? चवनि था नेम कंदे कंदे। नेम छा आहे? रोज अची करे साध संगत जे विच में वेही करे प्रभु जो नाम ॻाइणो आहे, श्रवण करणो आहे। हरे कृष्ण। जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। श्री राम जय राम जय जय राम। राम जय राम जय। मिली करे गायो। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम।
राम जय जय राम श्री राम जय 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 राम जय जय राम जय रघुनंदन जय घनश्याम मुरली मनोहर राधे श्याम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम बोलो श्री राम जय जय राम 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 ओ श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम राधे गोविंद राधे श्याम राधा माधव राधे श्याम 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 श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय राम श्री राम जय 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 राधा रमण हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल 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 जय राधा रमण 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 हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल
बोल हरि 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 बोल गाओ हरि बोल 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 ओ जय जय राधा रमण हरि बोल 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 बोलो राधे राधे जय राधे राधे जय राधे 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 गोविंद राधे 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 जय राधे राधे श्याम राधे गोविंद राधे गोपाल राधे नंदलाल राधे श्याम राधे गोविंद राधे गोपाल राधे नंदलाल राधे श्याम राधे 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 जय जय श्री राधे वृंदावन बिहारी लाल की श्याम सुंदर भगवान की जगत गुरु श्री चंद्र भगवान भगवान की ओम जय शांति। भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति 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 ओम। बोल श्री जगदम्बे मैया की जय। धर्म की प्राणियों में विश्व का हर हर महादेव जो बोले सो तरे। जगत गुरु श्री चंद्र हरे। साथ संगत जी प्रसाद स्वीकार कयो रोज भक्ति जो लाभ वठो। जय श्री कृष्ण जय श्री